नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे सुल्तानपुर में ख़बर ॾींदा हलूं त हारी बचायो एइक्शन कमेटी पारां नक़ली ज़रई दोवाइन ऐं ॿिजनि जी फराहमी जी रोकथाम लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि तोड़े हारियुनि पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि में गॾिजाणियूं सखर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़रई खाते जे अमलदारनि जी नाअहली सबबि पंजाब खां ईंदड़ गैर मयारी ॿिजनि तोड़े दवाउनि सबबि हिते करोड़ें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हुकूमत खे घुर्जे त नोटिस वठी आबादगारनि जी तबाह थियल फसल जो अज़ालो करे। गॾिजाणी जी एजेंटा सुल्तानपुर तोड़े भर पासे जे इलाइक़े में सियासी समाजी तंज़ीमनि तोड़े आबादगारनि पारां नक़ली ज़रई ॿिज तोड़े दवाउनि जी रोकथाम लाइ सुल्तानपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मियां बेग ऐं मोहम्मद सूमार नारेजो में गॾिजाणियूं कयूं वियूं, जंहिंमें इलाइक़े जे सियासी समाजी तंज़ीम जे अॻुवान हाजन महर परवेज़ कलोड़ मियां ख़ैरदीन ऐं ॿिनि शिरकत कई, जंहिंमें आबादगार हिन साल कपाह जे तबाह थियल फसल तोड़े कणक जे ईंदड़ फसल लाइ हिकमत अमली जोड़े मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां फसलनि खे कीअं बचाइजे बाबति सलाह मशवरा पिणु कया विया ऐं सखर ज़िले जे नाअहल ज़रई अमलदारनि तोड़े डीलरनि खिलाफ कानूनी कार्रवाई करण के लिए हिकमत अमली जोड़ी गई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।